जंहिंखे ॾंडा हणी घर मां बेदख़ल कयो वियो आहे। अॼु ॾींहं ताईं मूंखे को बि इंसाफ़ न मिलियो आहे। मुंहिंजो गुलाम शबीर आहे, ज़ातियो पवर आहियां। हिननि मुंहिंजा कोट किराए मुंहिंजे घर ते कब्ज़े करण वारी कई। मां इंसाफ़ जे ख़ातिर क़ुर पाक खयूं, पंहिंजे पुट खे रक्षो कराए वञा पियो। जिन मुंहिंजे मथां डंडनि जा वसकारा कया, मुंहिंजे पुट जे मथां डंडा हणी रक्षो फुर करे विया। बाद में एसपी साहब वटि दरख़्वास्त खणी आयुसि, SHO ठारू शाह वटि पहुतुसि। SHO ठारू शाह ऐसा दलीपोटा चौकी जो इंचार्ज कासिम पवर खे दरख़्वास्त ॾिनी वई, जेको हुनजे ओताक में चांहियूं पी मानियूं खाई पैसा वठी वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी फ़ैसिले वारी रखी वई आहे। फ़ैसिलो IG मोहसिन पवर जो भाउ रफ़ीक अहमद पवर वटि रखियो। जिन फ़ैसिलो रखियो कलाक हिकिड़ो विच ते गुज़रिया, मां उते स्टाफ ते बीठो आहियां त कासिम पवर हुन ॾे फ़ोन कई आहे त ईअं सिधा कोन थींदव, हिननि खे लठियूं हणी घर मां कढो। मुंहिंजी घरवारी फाले जी मरीज़ आहे, उनखे मुंहिंजे बच्चनि खे मार कुट करे घर खां बेदख़ल कयो वियो आहे, जेको अॼु ॾींहं ताईं इंसाफ़ न थियो आहे। बच्चा वठी मां DIG नवाब शाह वटि पहुतुसि, पोइ बि को इंसाफ़ न थियो आहे। मां बेघर लॻो पिया आहियां, मुंहिंजा मासूम बच्चा कुटिया विया आहिनि। हिन रब जे कलाम जे सदके मूंसां मदद कई वञे, को इंसाफ़ ॾिनो वञे। मां काॾे वञा, कंहिंजे दरवाज़े ते वञा? असांखे इंसाफ़ मिले, उनजे पुटनि, उनजे भाइटियुनि, उनजे भाउ, उनजे भाणजनि, मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे भाइटियुनि खे बेदख़ल करे घर खां कढी छॾियो। उनजे इंसाफ़ मिले असांखे। निर्मा जेके अगवा कई पिया, हीअ मुंहिंजी नंढड़ी भाइटी आहे, उनखे अगवा करे खणी पिया वञनि। चवनि असां पुछड़ो बुरो फेल करे असांखे न उनखे मारे असां उछले छॾींदासीं। मां मुंहिंजी भाॼाई बेवा, उनखे छॾाइण वियासीं। असांखे कुहाड़ियूं पहाड़ियूं खणी असांखे उहो कुटण लॻा। जुमे जे ॾींहुं रोज़े सां असांखे उहो इंसाफ़ मिले। मुंहिंजा बच्चा दर बदर लॻा पिया, असांखे कोई नथो विहारे सघे। मूंखे मारियो अथनि, कुटियो अथनि, घर खां बेदख़ल कयो वियो आहे। दलीपोटा चौकी जो इंचार्ज कासिम पवर जेको नाइंसाफ़ी पियो कराए। मूंखे केरु कोन्हे, मूंखे हिकिड़ो भाउ आहे, पंहिंजी मज़दूरी। मुंहिंजो पुटु टैक्सी हलाईंदो हो, रक्षो बि कोन्हे, मूंखे टैक्सी असां वटि कान्हे, हर शइ उन्हनि वटि आहे। साईं मूंखे इंसाफ़ मिले। मां क़ुर पाक बि खणी आई आहियां, मुंहिंजो हिकिड़ो उबज़ो आहे। मुंहिंजा बच्चा दर बदर, उन अढाई बच्चा, मुंहिंजी छोकिरी अगवा पई थिए, उन करे छॾाए वियो त उनखे मार कुट। उन्हनि खे माण्हू खे मुंहिंजे निणान जी बांह भॼी पई आहे, मूंखे धक बेदख़ल करे मां रोटी पे पचाई, बच्चा लाउ ते मूंखे मारे कुटे कढियो अथनि। साईं न लटो न कपिड़ो कुझु बि कोन्हे, मूंखे हर शइ मुंहिंजी उते पई आहे। निर्मा हिकु आसिफ ऐं हिकु अता महमद वकार मज़न निसार। जब मैं बुरो फोल करना तो खां को बदल कोन थियो। ये पंहिंजे चाचीअ जे घर लस्सी वठण पए वई। उहो छोकिरो निकितो ॿाहिरां त चवनि पिया हुनखे फ़ैसिले ते मुंहिंजो अबू वठी वियो, त उन्हनि खे चई फ़ैसिलो करे अचो। फ़ैसिलो ठाहे अचो त हिनखे मारे कुटे असां घर ते हवा दस्ती करे असां इहो मुंहिंजे भाउ खां रश्को खसे। उन्हनि चयो त असां इहो ड्रामो ठाहींदासीं, छोकिरे खे ॿाहिरि कढी असां चवंदासीं त अहिड़ो ताल कर त छोकिरीअ त कूड़ हण त मुंहिंजी बांह भॻी सर। उन ते मुंहिंजी ॾाॾी वई चवनि था, मुंहिंजे उहा माई पई चए त मुंहिंजे पुट जी बांह भॻजनि, त मुंहिंजी ॾाॾीअ चयसि त खणी आ न उहा बांह भॻल त असां ॾिसूं त कहिड़ो आहे। उन छोकिरे खे कुझु बि कोन आयो। असां वञूं पिया त असांखे बचनि घिटीअ ॾांहुं लंघंदऊं, असां तव्हांखे अगवा करे असां तव्हांखे खणी वेंदासीं, असां तव्हां ते बिरो फोल कंदासीं। त सर असांजे घर ते कब्ज़ो थी वियो आहे। मुंहिंजे पुट जी रोज़